जी असीं हिन वक्त मौजूद आहियूं ठिकराठो ॻोठ महर में ठिकराठो नांगोरो लिंक रोड ते जिते महर बिरादरी जा माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि ऐं अचो त उन्हनि खां पुछूं था त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो सिर्फ़ु महर ॻोठ आहे, असां महर ॻोठ मंझि आहियूं ऐं कुझु बि असांजो न आहे। मुक़ाम जी ॻाल्हि आहे त मुक़ाम पुराणो मुक़ाम त सही, पहिरियों अचो इन ॻाल्हि ते त मुक़ाम आहे पहिरियों माई सती। हाणे माई सती जो जेको मुक़ाम आहे उन मुक़ाम ते साईं अॼु वञो त कुल 2-3 क़बर आहिनि, बाक़ी त टोटल मुक़ाम सॼो ई हिन महिल मार्केट ठहे पियो आहे। थो कपिड़े मार्केट साईं ठही पई आहे थी, इहो मुक़ाम आहे। हिन महिल ताणी उन ते कुझु बि न थियो आहे, उन काई ॻाल्हि न थी आहे। सिर्फ़ु हाणे जेको हे पंहिंजो मुक़ाम आहे, हे ओरलो मुला मोहतम जे अॻियां मुक़ाम आहे। उन मंझि जेको मोहतम बिरादरी जा आहिनि माण्हू, उन्हनि दुकान ठाहे घर ठाहे उहा जेको आहे माना पूरी करे छॾी अथऊं। हाणे असांजो महर ॻोठ जेको ख़ाली ॾिसी ऐं जेको आहे हाणे चवनि था त असां हिन ते कब्ज़ो कयूं ऐं जेको आहे माना असांखे खामखा प्रेशर कराईंदा, कूड़ा इल्ज़ाम ॾींदा पिया। चङा मुड़ुस टोटलनि जी असांजी लिखत आहे, असांजो क़बूली ॻोठ आहे। उन खां पोइ रवायत थियल आहे खैरपुर जी, को बि शइ न आहे। महतमनि जा दंग थियल आहिनि, ग़ुलाम मोहम्मद खान जा दंग थियल आहिनि, हर को पंहिंजे दंग ते बीहे, दंग ते हर को पंहिंजे ते बीहे। उन खां पोइ असांजे ॻोठ जे हेठां उन्हनि जूं क़बूली ज़मीन आहिनि, क़बूलियूं उन्हनि जूं ज़मीन आहिनि। क़बूली ज़मीननि में जेकी बि शइ आहे उहा पंहिंजी माप करे क़बूली ज़मीन वठनि, माप मुताबिक़। बक़ायो जेको आहे माण्हू का हेरासमेंट कंदा, कोई बि नफ़ो नुक़सान थो, उन जो ज़िम्मेवार उहे ई रहंदा जंहिं असांखे लिखत करे शइ असांजे वॾनि खे ॾिनी आहे। अरूबरू महतमनि कयो आहे असांजे जी इल्ज़ाम कारो कूड़ो ठाहे ॿार बचा वठी वेही रहिया आहिनि अची खामखा। असांजी सॼी ज़मीन जेका आहे असांजे घर अबे ॾाॾे जा आहिनि, असुल खां वठी असांजे हक़ ते इंसाफ़ कयो। मुतालबो कयो सिंध गवर्नमेंट का कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर सखर ऐं मुख़्तियारकार पन्नू आकिल ऐं AC पन्नू आकिल खां त जेको कागज़ी कार्रवाई करे ऐं जेका ओरिजिनल कागज़ आहिनि पुराणे नक्शे मुताबिक़ उहे ॾिठा वञनि। उन मुताबिक़ जेकॾहिं असांजो किथे कब्ज़ो आहे त असांजो हटायो वञे, जेकॾहिं उन्हनि ई महतम बिरादरी जो कब्ज़ो निकिरे थो त उन्हनि जो हटायो वञे। कैमरामैन सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।